नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खैबर में खबर ॾींदा हलूं त नए निज़ाम बलदयाती में मटियारी टाउन के म्यूनसिपल कमेटी जो दर्जो ॾियारे पूरे ज़िले मटियारी में नए निज़ाम तहत पीपल्स पार्टी जा उम्मीदवार कामयाब कराइबा। नए निज़ाम तहत अवाम खे इलाइक़ाई सहूलतूं फराहम कबियूं। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार अॻूणो घरू वज़ीर ऐं MP मटियारी डॉक्टर मखदूम रफ़ीक ज़मान टाउन कमेटी खैबर में ताज़ियतन ऐं न्यू सईदाबाद तालुके जे काका ऐं जमाली बिरादरी सां ताज़ियतूं ऐं दावतनि में शिरकत बाद डॉक्टर मखदूम रफ़ीक ज़मा मीडिया जे नुमाइंदनि खे ॿुधायो त मटियारी ज़िले में नए निज़ाम तहत बलदियाती इलेक्शन में पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि खे बीहारे कामयाब कराइबो। जंहिंखां पोइ मटियारी ज़िले जी यूसन टाउननि ऐं इलाइक़े में वधीक रहियल तरक़ियाती कम बि कराया वेंदा। निज़ाम तहत अवाम खे सहूलतूं मुहैया थींदियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।